तमाम वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। अॼु असां इहो प्रोग्राम रखियोसीं टाउन चेयरमैन वकार भुट्टो साहब, अब्दुल कुआवड़ साहब, माजिद अली बिरोई साहब, शेरमोहन लिगारी साहब, अज़हर अली भुट्टो साहब, ही दोस्त पार्टी जा असांजा टाउन चेयरमैन, यूसी चेयरमैन या वाइस चेयरमैन गॾिजी लाड़काणे में जेके हलंदड़ तरक़ियाती स्कीमूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी विज़िट कईसीं। ख़ासि करे जेका नए स्टान वारे साइड ते इशू आहे, काफ़ी अरसे खां वठी हिकिड़ो ड्रेनेज जो इशू हो, उनजे लाइ अहकामात ॾिना आहिनि ऐं उहा असांजे MP लाड़काणो जमील मंसूर साहब जी महिरबानी सां हिकिड़ी स्कीम मैच्योर थी आहे। इंशाल्लाह सुभाणे ॿिए ॾींहं खां उते नाली जो कमु आहे उहो शुरू थी वेंदो ऐं उनखां पोइ असांजे मुरादवान साइड 4 लोकेशन ते एट अ टाइम कमु हले पियो पब्लिक हेल्थ जे थ्रू, डिस्ट्रिक्ट रोड्स जे तरफ़ों। ऐं कुझु नंढियूं अहिड़ियूं शयूं हुयूं, किथे कंहिं किरास जो कमु हो, किथे नंढी डेवलपमेंट जो इशू हुयो, त जेके कंसर्न इदारा हुया ही असांजी रूटीन तहत हिकिड़ी एक्टिविटी हूंदी आहे। मां पंहिंजी ऑफिस वेहंदो आहियां, टाउन चेयरमैन साहिबान हुजनि या UC चेयरमैन साहिबान हुजनि, सभु दोस्त चेयरमैन साहिब जी महिरबानी सां हिकिड़ी जेके नौजवान दोस्त आहिनि सभिनी खे मौक़ो मिलियो आहे ऐं असां चेयरमैन साहब जा मशहूर भी आहियूं ऐं भरपूर कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजे तरफ़ों जेके ईंदड़ दोस्त आहिनि, माण्हू आहिनि, उन्हनि सां वधि में वधि मुलाक़ात भी करे सघूं ऐं उन्हनि जा जेके मुतालबा आहिनि या मसइला आहिनि उन्हनि खे फिलफोर हल कजे। उनखां पोइ ख़ासि मां तव्हां दोस्तनि जे तवसु सां इहो रखंदुसि त 20 खां 25 ॾींहं अॻु में जेके थोरी घणी बरसाति पई लाड़काणे में, उनखां पोइ असां फ़ौरन कॉर्पोरेशन हुजे या टाउन्स हुजनि या असांजी UCयूं हुजनि, असां डीसिल्टिंग जो कमु तमामु वॾे तादाद में वॾी लेवल ते स्टार्ट कयो आहे। ख़ासि करे उहा बि असां अॼु विज़िट बि करे आयासीं ऐं सोशल मीडिया जे थ्रू, तव्हां दोस्तनि जे थ्रू वक़्तनि बवक़्तनि कोशिशि कंदा आहियूं त माण्हुनि जे साम्हूं उहो रखूं। जीअं मां पॉइंटूं तव्हांजे साम्हूं रखंदुसि त नए स्टान वटि कॉमर्स कॉलेज खां वठी 7 नंबर नाके जी डिस्पोज़ल जी तरफ़ असांजी विंचिंग मशीन बि लॻियल आहे ऐं मेन पावर बि उते असांजो लॻियल आहे। उनखां पोइ ॿी लोकेशन आहे असांजी जेको रेशम गली वारो इशू आहे, जेको पाणी निकिरे पियो, उतां जे दोस्तनि खे इन्वॉल्व करे ऐं उतां जा जेके लोकल असांजा यूनियन वारा दोस्त आहिनि ऐं चूंडियल उतां जा, उन्हनि जे सलाह मशवरे सां सभिनी खां पहिरियों त असां फुल जे डिस्पोज़ल खां डीसिल्टिंग जो कमु स्टार्ट कयो आहे। हाणे बि ॾिसी आयासीं, विज़िट करे आयासीं असांजे दाता CNG वटि, उते दोस्त इहे असांजी टीम कमु पई करे, त उन में थोरियूं घणियूं जेके कमियूं कोताहियूं ज़रूरु आहिनि उहे इन हिसाब सां आहिनि। ख़ासि करे हिकिड़ी अॻु में मां हिकिड़ी प्रेस टॉक कई तव्हां दोस्तनि जी महिरबानी सां, असां एम्पायर टाउन जी ऑफिस में वेठा हुआसीं, जंहिंमें असां सेप्को जे लाइ रखियो हुओसीं। अॼु जी तव्हां दोस्तनि जे तवसु सां मां उहा साॻी ॻाल्हि इवन रिपीट कंदुसि त सेप्को जो अञा ताईं जेको लाड़काणे शहरनि सां जेको रवैयो आहे उहो क़ाबिले बर्दाश्त कोन्हे। हिन वक़्तु बि 18 कलाक 20 कलाक 22 कलाक जी बदतरीन लोड शेडिंग आहे। पोइ उन में सॼो शहर त मुतासिर थिए थो, शहरी मुतासिर थियनि था, माण्हू मुतासिर था थियनि, पर उन सां गॾु ख़ासि करे जेके डिस्पोज़ल्स असांजा आहिनि 18 खां 20-22 कलाक अगरि उन्हनि खे बिजली सप्लाई नथी थिए त असांजी ऑटोमेटिक जेका कंज़प्शन आहे उहा घटि थी वञे। अगरि बिजली ते असांजा 3 मोटर था हलनि, हाणे जीअं असां वियासीं हिकिड़ी कंप्लेन हुई त रेशम गली में पाणी थो निकिरे, त असां फुल डिस्पोज़ल ते वियासीं। या जेका असांजी डीसिल्टिंग वारी टीम हुई उते वञी ॾिठोसीं त उते हाणे राति 12 बजे खां बिजली बंदि आहे फुल वारे डिस्पोज़ल ते, ऐं उते असां पहुता आहियूं त 2-2:30 जो टाइम पियो थिए त बिजली अञा ताईं न आयल आहे। त इहा एॾी वॾी तवील अगरि लोड शेडिंग थिए थी त पोइ इन क़िस्म जा इशूज़ था थियनि त रेशम गली हुजे, असांजो नओं स्टान हुजे या हिकु ॿियो स्पॉट हुजे, उते पाणी थो निकिरे। ऐं मां तव्हांजे तवसु सां सेप्को जे अख़्तियारनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त लाड़काणे वासियुनि ते रहम जी नज़र थिए ऐं लाड़काणे में जॾहिं हाईएस्ट तव्हांखे बिलिंग बि थिए थी त उनजे बावजूदि एॾी वॾी बदतरीन लोड शेडिंग न थिए, छो जो उनजे करे असांजी जेका कारकर्दगी आहे, असांजो जेको कमु आहे या असां जेका एफर्ट्स वठूं था उहे शदीद मुतासिर था थियनि। उनखां पोइ मेन हिन वक़्तु जेको मीडिया जे थ्रू सोशल मीडिया या बाक़ी जेका प्रेस आहे त मेन होल कवर्स ते तमामु घणो
ख़ासि करे कराची वारे इंसिडेंट या लाहौर वारे रिसेंट इंसिडेंट खां पोइ असांजो हितां जो MNA या चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब या MP जमीला मंसूर साहब जे सख़्तु डायरेक्शन्स ते असां पूरे शहर में हिन वक़्तु मां पंहिंजे कारपोरेशन जे बिहाफ ते तव्हांखे थो ॿुधायां त असां 2500 पिलर्स असां मेन होल कवर्स मेन रोडनि ते अंदरि UCs में हणी चुका आहियूं। ऐं उन खां पोइ छो जो असां सम्झूं पिया त इहो तमामु सीरियस इशू आहे, कंहिंजी ज़िंदगी जो इशू आहे, कंहिंजे बचड़े जो इशू आहे, त इन ते का बि अहिड़ी कमी कोताही न थिए। उन में टाउन्स जे तरफ़ूं तव्हां सोशल मीडिया जे थ्रू ॾिठो हूंदो त हर टाउन बि एक्टिव थी वियो आहे, कारपोरेशन एक्टिव आहे, इवन असां UC जा दोस्त बि एक्टिव कया आहिनि। ऐं उन्हनि शयुनि खे मद्देनज़र रखंदे असां 4 फरवरी ते सुभाणे उहा NIT बि असांजी ओपन थी थिए, जंहिंमें असां इहे मेन